नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभوديرو में खबर ॾींदा हलूं त सोभوديرو लॻ ॻोठ क़ोड़ल मेमण जे रवासी तशद्दुद जो निशानो बणियल पौरियत फरमान मेमण ऐं संदसि भाउ परवेज़ मेमण इंसानी हक़नि जी ऑफिस पहुची एहतजाज कयो है ऐं चयो है त बाअसर वॾेरो ज़ुल्फ़कार ओठो रस्ते मां पिस्टल जे ज़ोर ते खंबी खणी पंहिंजी औताक में खणी वियो, जिते बिला जवाज़ वॾेरो ज़ुल्फ़कार ओठो ऐं गुलाम शबीर ओठो सख़्त ज़ख़्मी कयो, नाहक बंद कयो है। मीडिया में खबरूं लॻण बाद वॾेरो खिलाफ सोभوديرو थाणे में केस त दाख़िल कराए, पर पुलिस वॾेरे खे गिरफ़्तार न कयो है। केस दाख़िल थियण बाद वॾेरो ज़ुल्फ़कार ओठो मछरजी पियो, जेको केस तां हथ खणण लाइ कूड़नि केसनि में फासण जूं धमकियूं ऐं क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। मुतासिर चयो त वॾेरे इलाइक़े जे केतिरनि ई ग़रीबनि सां वॾा ज़ुल्म ऐं इंसानियत खां किरियल कम कया आहिनि, जेके कूड़नि केसनि जे ख़ौफ़ सबबु ख़ामोश आहिनि। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP खैरपुर खां मुतालबो कयो त वॾेरे खिलाफ़ वॾेरे खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। मसलो इहो ई आहे त असां मज़दूर माण्हू आहियूं, अचनि था छोकिरा मज़दूरी करे होटल तां वरी चांहि पी वियो पे मोरीअ खां उते वॾेरे जो औताक आहे, उतां खणी छोकिरे खे पंहिंजे औताक ते वञूं। धक आया त ईअं पेट्रोल पियो हणेसि, त हाणे असां छा कयूं? पुटु आहे मुंहिंजो आहे, बच्चा आहिनि, मां हेता ते जेको आणनि था त असां खाऊं था गॾु चार पर रेड़ो था वहायूं। वधीक असां हुनजो ॾोहो स्वभाव असां ते सादुर करे त असां हुनखे ॾियूं। जाते भी चे बाक़ी असांखे हरूं भरूं तंग क़ुरान पाक असांजो पंहिंजे त मांडीअ तो खयोंसीं जी। हा भाउ सारो हे आहे हिन जो ॿियो साबु त जेको भी हुजे असां अदल थी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।